إلا يسبح بحمده ولكن لا تفقهون تسبيحهم إنه كان حليما غفورا وإذا قرأت القرآن جعلنا بينك وبين الذين لا يؤمنون بالآخرة حجابا مستورا وجعلنا على قلوبهم أكنة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وإذا ذكرت ربك في القرآن وحده ولوا على أدبارهم نفورا نحن أعلم بما يستمعون به إذ يستمعون إليك وإذ هم نجوى إذ يقول الظالمون إن تتبعون إلا رجلا مسحورا انظر كيف ضربوا لك الأمثال فضلوا فلا يستطيعون سبيلا وقالوا أئذا كنا عظاما ورفاتا أئنا لمبعوثون خلقا جديدا قل كونوا حجارة أو حديدا أو خلقا مما يكبر في صدوركم فسيقولون من يعيدنا قل الذي فطركم أول فسينغضون إليك رؤوسهم ويقولون متاه قل عسى أن يكون قريبا يوم يدعوكم فتستجيبون بحمده وتظنون إن لبثتم إلا قليلا وقل لعبادي يقولوا التي هي أحسن إن الشيطان ينزغ بينهم إن الشيطان كان للإنسان عدوا مبينا اللهم صل على سيدنا مولانا محمد इंतहाई उन जे वजूद ते दुनिया में हर सिफ़तुनि जी इंतहा उन जे सिफ़ात ते आहे इन ज़ात बाबरकात अल्लाह तबारक व तआला खे जेके बि तारीफ़ूं सूहनि थियूं उहे सभु पंहिंजूं पाण थो करे इंसान बानो आजिज़ आहे उन जो इज़्ज़ इहा संदसि तारीफ़ आहे बाने जो हर हालत में इज़्ज़ इहा अल्लाह ताला जे ज़ात ऐं सिफ़ात जी तारीफ़ आहे मेराज जे मौक़े ते हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जे दरगाह में जो हुकुम थियुसि तारीफ़ जो त हीअ तारीफ़ कयईं ला उहसी सनान अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक ए अल्लाह मां तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां जहिड़ी तो पाण पंहिंजी कई आहे अल्लाह ताला फरमायसि मजद तनी अब्दी पाण मुंहिंजी तारीफ़ करे छॾी इहा थी वई आहे हितां सम्झ में आयो त अल्लाह जे ज़ात जे आॾो हर इंसान आजिज़ आहे मगर हिन दुनिया जे जहान में कुझु इख़्तियारात अहिड़ा मिलियल आहिनि जो असां उन अल्लाह ताला जे कुदरत खां गाफ़िल थी वियासीं रब तबारक व तआला जेके असांखे इख़्तियारात ॾिना उहे इख़्तियारात ॾाढा महदूद ऐं नंढड़ा ऐं थोरा हुआ अहिड़ा के वॾा इख़्तियार कोन हुआ पर उन थोरनि इख़्तियारनि में बि इंसान जी बग़ावत इंतिहा दर्जे जी थी वई ऐं अल्लाह तबारक व तआला इंसान जे इन हाल खे ॼाणंदो हो तॾहिं नबीअनि जी जमाअत मोकिलियईं ऐं उन्हनि सभिनी जे पुठियां सरदार रसूलनि जो ख़ातमुल अंबिया सय्यदुल मुरसलीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी अरबी उम्मी मदनी मक्की उहो मोकिली
ऐं फरमायईं त ख़ातमुल अंबिया, हिन खां बाद कोई नबी न थींदो। पाण फरमायूं ला नबी अबादी अन आख़िरुल अंबिया अन सय्यदुल अंबिया, मां सभिनी नबियुनि जो सरदार, फ़ख़ुर न आहे हक़ीक़त जो बयानु आहे। फरमाइनि था ला फ़ख़्र, फ़ख़ुर न आहे, मां हक़ीक़त थो बयानु करियां जो अलाह फरमायो आहे त ईअं चओ। ऐं मां पोयों नबी आहियां अनल हाशिर, मां अॻ में उथंदुसि सारी मख़लूक पोइ उथंदी। फरमायूं त हिकिड़े सॼे हथ ॾांहुं अबू बकर सिद्दीक़ जे हथ में हथु हूंदो, खॿे ॾांहुं उमर फारूक जे हथ में हथु हूंदो। हाकज़ा नुबअस यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं ईअं उथारिया वेंदासीं, ईअं हथनि में हथ हुजनि। फरमायूं त ईअं उथंदो। पाण फरमायो अनल हाशिर, मां उथारींदड़ आहियां, गॾु कंदड़ आहियां। माना अॻ में मां इहो शरुनास अला क़दमी, माण्हू मुंहिंजे क़दमनि ते गॾु कया वेंदा, यानी मां अॻ में उथी हलंदुसि, पोइ सारी मख़लूक ईअं ज़मीन मंझि खुंभियुनि वांगुरु निकिरंदी। अलाह फरमाईंदो क़ूमू बि इज़नी, उथो मुंहिंजे हुकुम सां, पोइ उथी पवंदा। जीअं सलाह फुटंदा आहिनि, साहबनि अर्ज़ु कयो साईं कीअं निकिरंदा? फरमायो जीअं नव ते सलाह फुटंदा आहिनि, ईअं माण्हू निकिरी पवंदा ज़मीन मंझि अंदरां। या अलाह जी कुदरत हूंदी। इहो मौक़ो हिकिड़ो अचण वारो आहे। इंसान बेमाना कोन्हे, इंसान फज़ूल न आहे, इंसान जा किरदार हिसाब किताब जहिड़ा आहिनि, तंहिं करे हिसाब किताब ज़रूरु मिले। ही इंसाफ़ न आहे जो सिर्फ़ु रूह खे हिसाब मिले, हालांकि रूह बदन सां गॾिजी कमु कयो आहे, त पोइ बदन सां गॾु जॾहिं रूह अचे पोइ हिसाब थिए। इंसाफ़ इनखे चइबो। ॿ हमरा गॾिजी कमु था कनि, मज़दूरी हिकिड़े खे मिले, ॿियो ख़ाली हथे, ईअं न थींदो। असां हिन दुनिया में ॿ गॾिजी कमु था करियूं। हिकिड़ो मादो आहे ख़ाक मां पैदा थियल, हवा बि आहे, पाणी मिटीअ जो इज़ाफ़ो, ऐं ॿियो आहे असांजो जोहर रूह जो। इहे ॿई गॾिजी ठहियो बदन इंसानी मुतहरिक हैवान। हाणे जॾहिं इन किरदार कया त उन किरदार जो नतीजो मिले। मज़दूर मज़दूरी कंदो आहे, पोइ हुनखे मज़दूरी मिली वेंदी आहे, पर जे मरी पवे त हुनजे साह खे कोन ॾिबी आहे, या हुनजे जिस्म सां पलव न ॿधिबी आहे, पर हुनजे माइटनि वारसनि खे ॾिबी आहे। मालूम थियो त मज़दूरी ऐं दर्जो को बि हिकिड़ो फ़र्क़ु नथो वठी सघे। जॾहिं जिस्म खां हिन जो रूह जुदा थी वियो त हाणे हिसाब ॾियण वठण जे लाइक़ु कोन्हे। अलाह तबारक व तआला बि मुनसिफ़ आहे। इहा फितरी ॻाल्हि हुई, तंहिं करे इन्हनि खे ॻॾींदो, जिस्म खे रूह सां मिलाए, पोइ अलाह ताला उथारे ऐं पोइ उन्हनि खां हिसाब किताब कंदो। नेमत ॾियणी हूंदी, बदिलो सवाब जो हूंदो, उहो अता कंदो। जे नक़मत करणी हूंदी, बदिलो कंहिं बुराई जो हूंदो, उहो अज़ाब ॾींदो। इहा ॻाल्हि जॾहिं काफ़रनि ॿुधी त उन्हनि इन ॻाल्हि ते अजब थी चयो। कालू इज़ा कुन्ना इज़ामूं रुफ़ाता, जॾहिं थींदासीं असां साफ़ हॾा ऐं भोरा भोरा, वरी ॿ दर्जा, हॾो साफ़ थी वञे, माना गोश्त वरी वियो, वरी हॾियूं भॼी टुकड़ा टुकड़ा थियनि। ऐं न लबूसून ख़ल्क़न जदीदा, ॿीहर उथिबो छा? नई पैदाइश, नओं धंधो। अलाह ताला थो फरमाए, हे त तव्हां जूं हॾियूं भॼी पुराणियूं थी वियूं, टुकड़ा टुकड़ा थियूं, ऐं गोश्त तव्हांजो ख़ाक बणिजी वियो, पर पोइ तव्हां सम्झो था त हाणे मुश्किल आहे। अलाह फरमाए थो त इन खां वधीक सख़्तु अञा पथर आहे। माण्हू मां बणिजी हाणे पथर बणिजी वञो, सॼे जा सॼा, या अञा बि लोह जा बणिजी वञो, एॾो इनक़लाब तव्हां में अची वञो, लोह थी वञो, लोह जे खाण में पइजी लोह बणिजी वञो, पथर में पथर थी वञो। अञा का ॿी अहिड़ी मख़लूक जेका तव्हांजे ख़्याल में सख़्तु आहे, जेका मोटी इंसानियत ॾे तहवील न थिए, अलाह फरमाए थो उहा थींदो त बि असां तव्हांखे मोटाए इंसान कंदासीं। पथर बणिजो, लोह थियो, हे त ख़ाक बणिजी वियो, उहे हॾा, उहे टुकड़ा थी विया। इन्हनि खे मोटाए इंसान बणाइणु इहो कहिड़ो मुश्किल आहे, जॾहिं सारी काइनात मंझां तव्हांजा जुज़ा रोड़े, माउ पीउ जे खून में गॾाए, क़तरनि में आणे, पोइ तव्हांखे पैदा कयूं, ग़िज़ाऊं खाधव, खुराकूं खाधव, काथां जूं दवाऊं, काथां जूं ग़िज़ाऊं, ऐं इहे सभु तव्हां कया, पोइ तव्हांजो एॾो बदन वधी वियो, जेको हिकिड़ो सन्हड़ो ज़रड़ो हो, सो एॾो वधी जुज़ा थी विया। पोइ इहो सभु मेड़े मां काइनात मंझि तव्हां में भरियो आहे, ॿीहर उथारण में छा आहे? ऐं उन्हनि जुज़नि खे जाते जाते इंसान जा जुज़ा पियल आहिनि, अञा माण्हू न ठहियल आहे। फ़र्क़ु कयो, हिकिड़ो माण्हू जा पैदा न थियो, हाणे थियण वारो आहे। इन जा जुज़ा सारी काइनात में पखिड़ियल आहिनि, ऐं अलाह ताला उन्हनि जुज़नि खे उते सुञाणे थो।
त हे फलाणे जा आहिनि फलाणे जा आहिनि, इहे ज़मीन जी मुठी हीअं भरियो अलाह जे आॾो झल त रब तबारक व तआला ॼाण थो त हिन मुंहिंजो हेतिरा इंसान ठहंदा, हिन मुंहिंजो हेतिरा गाह पुटंदा, हिन मुंहिंजो हेतिरी कणिक थींदी, हिन मूं हेतिरा अन्न थींदा, हिन मूं हेतिरा ग़िज़ाऊं थींदियूं, हिन मूं हेतिरियूं दवाऊं थींदियूं, हिन मूं हेतिरियूं पैदाशियूं थींदियूं, उन्हनि पैदाशियुनि मुंहिंजो केतिरा हैवान खाईंदा, कहिड़ा हैवान खाईंदा, कहिड़नि हैवाननि खे कहिड़ा हैवान खाईंदा, कहिड़नि हैवाननि खे कहिड़ा इंसान खाईंदा, कहिड़नि इंसाननि खे कहिड़ा जीत ॼणिया खाईंदा, इहो रब तबारक व तआला एॾो तफ़सीली थो ॼाणे। सो रब थो फरमाए कुल कूनू हिजारतन औ हदीदा, तव्हां पथर बणिजी वञो, लोह थी पओ, या का ॿी अञा मख़लूक तव्हांजे दिलि में जेका हुजे उहा सख़्तु थी वञो, पोइ बि मां मोटाईंदुसि तव्हांखे। फस यक़ूलून मन युईदुना, पोइ वरी चवंदा त पोइ भला केरु मोटाईंदो? चवेनि कुल लज़ी फतरकुम अवल मरह, जंहिं तव्हांखे पहिरियों ई पैदा कयो उहो तव्हांखे मोटाईंदो, उहो तव्हांखे पैदा कंदो, ॿीहर उथारींदो। फस युनग़िज़ून इलैक रूसम, पोइ तुंहिंजे आॾो कंधु लोॾींदा, झुकाए पोइ कंधु लोॾींदा, हा थी सघे थो। पोइ ईअं इहो मञणो न मञणो हिकु जहिड़ो, कंधु मिड़ेई लोॾणो आजिज़ थी। अलाह ताला थो फरमाए, पोइ वरी सुवाल था कनि, कुफार जा सुवाल बयान थो फरमाए। यक़ूलून मता, हू पुछनि था कॾहिं थींदो साईं इहो मौक़ियो जो ॿीहर असां उथंदासीं। हाणे इहो मौक़ियो केतिरे क़दुरु हिमाकत था पुछणु, जीअरो जाॻंदो जेको वठो आहे, जेको न ख़ाक थियो, न पणी बणियो, न हॾा टुकड़ा थियसि, इहो त तारीख़ पुछे त कॾहिं उथारिबो? केॾी ग़लति ॻाल्हि आहे। क़ुर शरीफ़ जे मुक़ाबले में एॾियूं अरदायूं कयूं हुन माण्हुनि, ऐं अलाह ताला एॾियुनि अरदायुनि जा अहिड़ा सुहिणा जवाब ॾिना। फरमाए थो त चवेनि कुल नबी त चयो असां ईअं कोन क़रीब आहे, मथां वेझो हुजे, थी सघे त वेझो हुजे, छो त ईंदड़ शइ मिड़े वेझी आहे। उहो कीअं थींदो? अलाह ताला फरमाए थो ॾींहुं आहे हिकिड़ो, यौम यदूकुम, तव्हांखे पुकारींदो ख़ुदा, फतस्तजीबून बिहमदिही, अलाह जी तारीफ़ कंदा, जी जी कंदा ईंदव, चवंदो त बेशक अलाह अॼु तोखे सुञातोसीं, अॼु तुंहिंजी ताक़त ॾिठीसीं, अॼु पंहिंजे इज़्ज़त खे महसूस कयोसीं, अॼु पाण खे पूरे कंट्रोल में सम्झूं था, वाक़ई तूं बेशक असांजो ख़ुदा आहे। वतज़ुन्नून इल्ला बिस्तुम इल्ला क़लीला, पोइ पुछंदो ख़ुदा तव्हां खां त दुनिया में केतिरो रहियो? तव्हां चवंदो त तमामु को थोरो वक़्तु रहियासीं, हींअर असां वेठा आहियूं, केतिरियूं उमिरियूं गुज़री चुकियूं आहिनि हर कंहिंजूं पंहिंजे पंहिंजे निस्बत में, मगर छा तफ़सील आहे असां वटि सारी ज़िंदगीअ जो? हिन हाल खां सवाइ ॿियो तफ़सील कोन्हे। ईअं ई क़यामत जे ॾींहुं कुझु बि न बयानु करे सघंदा, इहो हूंदो हाल इंसाननि जो। अलाह ताला थो फरमाए त पोइ उहे चवंदा त वाक़ई तमामु थोरो, लबिसना यौमन औ बाद यौम, ॾींहुं टिकिया आहियूं या को अधु ॾींहं जो, फसल आदीन, उन्हनि खां पुछ साईं जिन ॻणियो हुजे, असांखे त ख़बर ई कान थी पए, असां त ॻणियो बि कोन को। इहो जवाबु सभई ॾींदा, माना अलाह ताला खां सवाइ ॿियो को ॻणण वारो, इन्हनि खे सम्झण वारो वरी बि कोन हूंदो। असांजी दुनिया जी ज़िंदगीअ जो तफ़सील असांखे यादि कोन्हे, त पोइ वरी अॻिते जी ज़िंदगीअ जो छा तफ़सील यादि हूंदो? रब फरमाए थो, तंहिं करे तव्हांखे पहिरियों कमु हिकिड़ो करिणो आहे, इन अलाह सां तव्हांजो वास्तो थी पियो आहे, तंहिं करे हिकिड़ो कमु करिणो आहे। कहिड़ो? हिकु त इन जी हस्तीअ खे तस्लीम करियो, छो त दुनिया में जेका बि का ताक़त तव्हां मञींदव, कहिड़ी बि ताक़त मञो, लोह जी ताक़त, काठ जी ताक़त, एटम जी ताक़त, बिजली जी ताक़त, माण्हू जी ताक़त, जहिड़ी बि ताक़त मञींदव, इहा ताक़त कहीं अहिड़ी जाइ जे आॾो खुटंदी हली जो उन खां मथे ताक़त कान्हे। अहिड़ी ताक़त खे ख़ुदा चइबो। तूं ॾिसे थो, तुंहिंजी नज़र आहे, तुंहिंजियूं इहे सारे दुनिया जूं नज़रूं गॾु करियो, इहा बसारत आहे जेका नज़र आहे तुंहिंजी, इहा हिकु अहिड़े बसीर ते हली खुटंदी जो मथे को बसीर कोन्हे ॿियो। तूं ॿुधे थो, सारी दुनिया ॿुधे थी, इहो आवाज़ जो ॿुधणु हिकु अहिड़े ताक़त समीअ जे ताक़त ते खुटंदो जो मथे का ताक़त कान्हे। तूं गुफ़्तगू करे थो, दुनिया खे आवाज़ ॿुधाए थो, पर तुंहिंजे इन ऐं दुनिया जे आवाज़, पखियुनि जे लातनि, जीतनि जानवरनि जे आवाज़नि, सभिनी जो सरचश्मो हिकिड़ी कलीम जी तजली, मथे कुझु न आहे। अहिड़ी तरह सारी काइनात जो वजूद तूं नज़र करे तोरे तके वञो, आसमान ज़मीन सिज चंद सितारा अर्श कुर्सी, मगर इन्हनि सभिनी जो अलाह तबारक व तआला जे हिकिड़े इस्म जे आॾो हिकिड़ो नुक़्तो ऐं क़तरो आहे। रिवायत में अचे थो पियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह तबारक व तआला जी कुर्सी, जंहिंजे मथां रब तबारक व तआला जी रहमत ऐं तजली गाह आहे, उहा अहिड़ी कुर्सी, उहा एतिरी आहे जो जी वॾो हिकिड़ो मैदान हुजे, कुशादो, रिवायत में अचे थो कुशादो मैदान हुजे, उन में हिकिड़ो छलो खणी उछलियो। फरमायूं त छलो उन मैदान में कहिड़ी हैसियत थो रखे? चयोसीं का शइ न आहे। फरमायूं त ही सारी काइनात, 7 आसमान 7 ज़मीनूं, सिज चंड सितारा, अलाह तबारक व तआला जी कुर्सीअ जे अंदरि ईअं उछलियल आहिनि जीअं छलो हिकिड़े वॾे मैदान में रहे। ऐं अलाह तबारक व तआला जी रहमत एॾी वसी आहे, वसी कुर्सी हुस्समावात वल अर्ज़,
अलाह ताला जी कुर्सी सभिनी काइनात जे मथां, अलाह जी रहमत वरी सभु उन कुर्सीअ जे मथां पयल आहे। उहा कुर्सी का ईअं न आहे जीअं तव्हांजी कुर्सी आहे, मिड़ई असांखे सम्झाइण लाइ अलाह ताला हिकिड़ो घर ॻाल्हायो आहे। माना रहमत अचे लहे थी जंहिं शइ ते, उहा हिन काइनात जी पोइ सरहद आहे जंहिं ते रहमत लहे थी, ऐं चौधारी ॿेड़े घेरो करे उहा रहमत अंदरि लंघे थी अचे, जंहिं रहमत मज़ो असां सिरखियूं बीठा था ॻाल्हायूं, ऐं उनजे दरिया मज़ो असां टुॿियूं बीठा था हणूं। अखियूं अलाह जे रहमत जे दरिया मां बसीर जे तजलीअ मझां सुरमो पाए ॾिसनि थियूं, ऐं असांजो दिमाग़ अलीम जे तजलीअ मझां कुझु वठी ॼाण करे थो, असांजी ज़ुबान कलीम जे तजलीअ मझां को आवाज़ वठी ॻाल्हाए थी, असांजी दिलि मुरीद जे तजलीअ मझां का इरादा वठी इरादा करे थी, असांजी कुवत क़दीर जे तजलीअ मझां कुझु हिसो वठी ताक़त हासिल कई आहे। अहिड़ी तरह असांजी हयाती रब ताला जे हईअ मझां ऐं समी ॿुधण जी ताक़त ख़ुदा जे ॿुधण मझां, ईअं असां पिनंदड़ आहियूं ज़रे ज़रे में अलाह तबारक व ताला जे फैज़ खां। त पोइ इन अलाह जो असांजे मथां फर्ज़ हिकिड़ो पियो, कहिड़ो? हिकु त इन खे मञूं, इहो आहे छो त का ताक़त मञणी पवंदी, जेको सफ़ा इनकार बि करे बीहे हुनखे बि हिकिड़ी ताक़त त मञणी आहे न। हे सिज आहे, इन जी रोशनी आहे, कंहिं ताक़त ते खुटंदी, छो त हिन खां मथे बि ताक़त, तंहिं खां मथे बि ताक़त। हे ज़मीन आहे, इन जी रोईंदगी आहे, फुटाइणो आहे, इहा बि हिकिड़ी ताक़त आहे, इहा बि कंहिं ताक़त ते। दुनिया जूं सभु ताक़तूं हिकिड़ी जाइ ते खुटनि थियूं, इहो मालिकुल मुल्क आहे, ख़ालिकुल ख़ल्क़ आहे। ख़तम थियो, मसइलो ॾिघो कोन्हे को। इन अलाह तबारक व तआला खे ईअं सम्झणो आहे त इन सां को बराबरि कोन्हे, ऐं वरी पोइ हिनखे पाक को बि मञणो आहे त कंहिं ऐब ऐं नुक़सान खां, इज्ज़त खां, कंहिंजे आॾो गेझू थियण खां बि मथे आहे। इहा आहे तस्बीह ख़ुदा जी। हिते जेके मां आयतूं पढ़ियूं हुन में इहा ॻाल्हि आहे, अलाह ताला थो फरमाए सुब्हानहू व तआला अम्मा यक़ूलून उलूवन कबीरा। माण्हू जेके अलाह सां मिसाल था बयान कनि मख़लूक जे हालात खे ॾिसी ऐं चवनि था त अलाह तबारक व तआला बि ईअं हूंदो, रब थो फरमाए त मां घणो मथे आहियां। इहा ॻाल्हि कान्हे, ख़ालिक़ ऐं मख़लूक में फ़र्क़ु आहे वॾो, ख़ालिक़ ऐं मख़लूक में वॾो फ़र्क़ु आहे। कारीगर हिकिड़ो वठी अचो, उन खां का शइ ठारायो, लोहर खां ॾाटो ठारायो, कारीगर खां काठ वारे खां संदुली ठारायो, ॿिए कंहिं कारीगर खां ॿियो को कमु करायो, कुंभार खां दिलो ठारायो, ठाराए पोइ कारीगर ऐं उन शइ जेका ठाही अथई उन में का मुनासिबत, को मुहानो, का मुमासिलत आहे? काॾे कुंभार, काॾे दिलो, काॾे ट्रखणु, काॾे संदुली, काॾे लोहर, काॾे ॾाटो। अलाह तबारक व तआला हीअ सारी मख़लूकात बणाई आहे, काॾे ख़ुदा, काॾे मख़लूकात। मुनासिबत ई कान्हे का, मथां को चए त ख़ुदा बि असां वांगुरु हूंदो। त पोइ इन अलाह ताला खे पाक सम्झणो आहे। असांजे हर ऐबनि खां जेके असां में आहिनि उन्हनि सभिनी खां ख़ुदा पाक आहे। ऐब आहिनि असां में, ॿिया ऐब किथां ॻोल्हींदासीं असां? अलाह तबारक व तआला बादशाह सुभान जो मतिलबु इहो आहे, इहो पाक आहे। भला इहो आवाज़ रुॻो असां, रब थो फरमाए त तव्हां त थियो, पर तुसब्बिहु लहु समावातु सबु, सत ई आसमान अलाह जी तस्बीह था बयान कनि, वल अर्ज़ ऐं ज़मीन बि अलाह जी तस्बीह थी बयान करे, वमन फीहिन, जेके ज़मीन में शयूं आहिनि सभु अलाह जी पाकाई बयान थी कनि। पर ईअं न आहे, इमिन शयुन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। हर शइ अलाह जो ज़िक्र ऐं तस्बीह करे थी, पर तव्हां नथा सम्झो। सारी मलकूत, सारी जिन्नात, सारी काइनात अलाह तबारक व तआला जी तस्बीह ज़िक्र करे थी। अलाह फरमाए थो तव्हां नथा सम्झो, अलाह ताला ॼाणे थो। कुल्लुन क़द इल्म सलातहु व तस्बीह, हर कंहिंजे ज़िक्र ऐं तस्बीह खे रब ताला ॼाणे थो। इन्नहु कान हलीमन गफूरा, अलाह ताला हलीम माना सहंदड़, तव्हांजे ग़लतियुनि खे सहंदड़, जल्द उते जो उते गिरफ़्त न कंदड़ो। तव्हांखे हिनखे मौक़ो मिले त माना तौबा करे, वरी जेकॾहिं माण्हू रब ॾे मुतवजो थी चवे त अलाह मां जेकी ज़िंदगी गुज़ारी, मां उन सभु ज़िंदगीअ जे ग़लतियुनि तां दस्तबरदार आहियां, मां तुंहिंजे आॾो तौबा थो करियां। अलाह फरमाईंदो आहे बाननि खे त हे ॾिसो बानो छा थो चए, मलाइक चवंदा साईं चए थो त मां तौबा कई। अलाह फरमाए थो त इहो बानो भला मूं खां सवाइ ॿिए खे बख़्शींदड़ नथो ॼाणे। मलाइक चवंदा त न साईं, फरमाईंदा त पोइ अलाह ताला फरमाईंदो उन्हनि खे, चङो जॾहिं हे मूं खां सवाइ ॿिए खे बख़्शींदड़ नथो ॼाणे, ऐं वरी मूं खां सवाइ ॿिए खे गिरफ़्त कंदड़ ऐं वठंदड़ बि पंहिंजे मथां क़ाबिज़ नथो सम्झे, तव्हां शाहिद हुजो मां सभु छॾियो। इहा गफ़ूर जी माना अलाह ताला बख़्शींदड़ महिरबान एॾो आहे रब तबारक व तआला। इन अलाह ताला फरमाए थो त मुंहिंजी तस्बीह करियो, मुंहिंजी पाकाई बयानु करियो। उन तस्बीह में, तस्बीह पाकाई बयानु करण में इंसान खे हलंदे हलंदे हिकिड़ो अहिड़ो कमु करिणो आहे जो उन खां बि हेठां ई कान्हे काहे, अहिड़ी हेठां ई में अची रब जी पाकाई बयानु कंदो। उहा हेठां ई कहिड़ी आहे? सजदो।
उते चवंदो सुभान रबियल आला, सुभान रबियल आला। इंतिहा दर्जे जे हेठां, छो त सजदो कहिड़ी हेठां बि कबो, इन ई हेठां ते सजदो कबो बि त जाइ कान्हे, जिते पेर अथसि उते सजदो थो करे, इन खां वधीक हेठां आहे कान का। मतिलबु ही थियो वञे त इंसान खे एतिरी हेठां इख्तियार करणी आहे इन तस्बीह में, जो रब तबारक व तआला जे आॾो सिर ज़मीन ते झुकाए पोइ चवंदो त अलाह हिते मां तस्बीह थो करियां, मां सभिनी ॻाल्हियुनि में तुंहिंजे आॾो आजिज़ आहियां, तूं सभिनी ॻाल्हियुनि में पाक आं, पछाड़ी मां सिर तुंहिंजे आॾो धरतीअ ते धरे पोइ चवां त सुभान रबियल आला, तूं तमामु सभिनी खां मथे बुलंद। हदीस पाक में अचे थो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर शइ तस्बीह ज़िक्र करे अलाह तबारक व तआला जी रहमत में आहे, सारी रहमत में आहे, छो त जंहिं तस्बीह कई ज़िक्र कयो अलाह जी रहमत आई, हुन सां ॻंढियल आहे, रहमत शामिल हाल आहे। पर जेकॾहिं को गाफ़िल थियो, रब तबारक व तआला खां परे थियो, त अलाह तबारक तआला जी रहमत खां परे थियो। हदीस पाक में अचे थो, अदुनिया मलूनतुम व मलूनुम मा फीहा इल्ला ज़िक्रुल्लाह व मन वाला, दुनिया सारी जे मथां लानत पियल आहे, ऐं जेकी दुनिया में आहे सभु फर्श खां वठी अर्श ताईं तंहिं ते बि लानत पियल आहे, इल्ला ज़िक्रुल्लाह व मन वाला, मगर अलाह जो ज़िक्र ऐं जेकी ज़िक्र सां चिबड़ियल हुजे उन ते लानत कान्हे। अलाह जे ज़िक्र ते छो सबबु हुनजो त अलाह तबारक व तआला जो जेको इस्म आहे, इहो इस्म अलाह तबारक व तआला जो रहमत आहे, ऐं सभु सिफ़तूं अलाह जे नाले में पयल आहिनि। अलाह जे चवण सां 99 सिफ़तुनि जो आवाज़ थी वियो, जॾहिं माण्हू चयो अलाह त ॼण 99 सिफ़तुनि जो आवाज़ थी वियो। इन रहमती वसियत कुल शइ, रब तबारक व तआला जी रहमत हर शइ खां मथे थी वई, माना अलाह जे चवण सां रहमत अची वई, हुन खां जुदा कान्हे का, इहो रहमत हुनजो असरु आहे। तव्हांखे इहा ॻाल्हि मथां सम्झ में न अचे, हर शइ खे असरु हूंदो आहे, हर शइ खे असरु हूंदो आहे। लोह जो नालो वठो त लोह ॾिसण वेंदो ऐं सख़्तीअ ॾिसण वेंदो, पथर जो नालो वठो पथर जी सख़्ती सम्झ में ईंदी, मेण जो नालो वठो नरमी सम्झ में ईंदी आहे की न, माण्हू जो नालो वठो त उहो सम्झ में ईंदो। अहिड़ी तरह अलाह तबारक व तआला जे नाले में इहे सभु सिफ़तूं आहिनि, सभिनी सिफ़तुनि जे मथां रहमत आहे, छो त हीउ जहान अलाह ताला रहमत सां जोड़ियो आहे, ऐं हीअ मख़लूक सारी रहमत जे लाइक़ु अथसि। पोइ जॾहिं माण्हू अलाह चयो त रहमत उन सां ॻंढियल आहे, बसि उहो अरहम राहिमीन आहे। जॾहिं अलाह जो नालो वरितईं त रहमत हुन सां ॻंढिजी जुदा न आहे, तंहिं करे रब जे यादि में रहमत हुन सां आहे, बसि। पोइ हिकिड़ो माण्हू बाक़ी सुवाल रहियो त अलाह जो नालो मुसलसल वठणु, मुसलसल अलाह जो नालो वठणु केतिरे क़दुरु आहे, उन जे लाइ हिकिड़ो हिन उम्मत खे अंदाज़ मिलियो आहे। फरमाइनि था इंतज़ार सलात इल सलात सलातुन, हिकु निमाज़ खां ॿी निमाज़ ताईं इंतज़ार में रहण इहा निमाज़ आहे। सुबुह जी निमाज़ पढ़ी ख़्यालु रखी छॾे त ॿिए पहरी ते पढ़ंदासीं, इहा नियत करे फिटी कई न, हाणे सुबुह खां वठी ॿिए पहरी ते निमाज़ में हदीस पाक में फरमायो रसूलुल्लाह, वरी ॿिए पहरी निमाज़ पढ़ी वरी ख़्याल में रुॻो रखी छॾी त टे पहरी ते पढ़ंदासीं, हाणे हिन नियत में छा आहे, इहो जेको निमाज़ में वरी टे पहरी खां वठी सांझी ते इरादो कयईं त इहो निमाज़ में आहे, सांझी खां वठी सुम्हाणी ते इरादो कयईं त निमाज़ में आहे, सुम्हाणीअ जो सुम्ही पियो नियत कयईं त सुबुह जी निमाज़ पढ़ंदुसि, इहा हिन जी निंड बि इबादत आहे, निमाज़ आहे। ऐं निमाज़ आहे अलाह जी तस्बीह ऐं ज़िक्र, त ॼण माण्हूअ जो 24 कलाक अलाह जे यादगीरे में वक़्तु गुज़रियो, हिकिड़ो त पढ़ी 4 रकातूं 2 रकातूं ऐं ॿियो वरी इरादो, हालांकि इरादे में त का महिनत कान्हे, इरादो करे छॾ, बाक़ी तव्हांजो ख़्यालु आहे त इरादो जो दिलि तो लही थो वञे त पोइ हुनजो असरु कहिड़ो साल तो पैदा थिए। हिकिड़ो हिन त ॿिए पहरी जी नियत कई त टे पहरी पढ़ंदुसि, पोइ त वरी कोन कई ख़्यालु, जॾहिं बाग अचे विच में त ॻाल्हियूं ॿियूं। अहिड़ी तरह सुबुह जी निमाज़ पढ़ी हुन वक़्तु में इरादो कयईं त ॿिए पहरी पढ़ंदुसि, विच में अलाए केतिरा कम कयईं, मज़दूर हो त मज़दूरी कयईं, कारीगर हो त कारीगरी कयईं, ॿिया केतिरा कम, त पोइ इहो ख़्यालु त लही वियो। इहो जेको इरादो आहे अमल जो, इहो इरादो अमल जो ईमान आहे, ईमान माण्हू जो न वेंदो आहे। कलमो असां हिकिड़ो दफ़ो पढ़ी उमिरि में सॼो सॼी उमिरि जेकॾहिं कलमो न पढ़ूं न, मौत जे वक़्तु रुॻो कलमो अची वञे न, इहो सारी उमिरि 40 साल 50 साल राति ॾींहुं मोमिन लिखी वेंदी, सालिन सां पैदा थिए वरी ॿीहर नियत कजे हुनजी, एॾी अज़मत आहे इन इरादे खे। सो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जॾहिं दुनिया अलाह जो ज़िक्र करे थी त अलाह जी रहमत अथसि, पर जे अलाह जे नाले खां गाफ़िल थी थिए त दुनिया मलून तो मलून माफ़ी आहे। आसमान ज़मीन सिज चंड सितारा हवा बाहि पाणी मिटी जी त जानवर पखी पखण सभु अलाह जो ज़िक्र कनि था पिया, तंहिं करे अलाह जी रहमत थी पई। बाक़ी बची सकल आहिनि, इला सकल आहिनि, सकल चइबो आहे गौराईअ खे, सकल आहिनि माना 2 वज़न,
हिकिड़ो इंसान जो वज़न, ॿियो जिन जो वज़न हिन ज़मीन जे मथां पियल आहे। जिन इंसान रब तबारक व तआला जो ज़िक्र तस्बीह कंदो या उनजी अहिड़ी नियत रखी छॾींदो ज़िक्रनि ॿिनि जे विच में, पोइ इहो आहे रहमत में दाख़िल, इहो रहमत में दाख़िल। ऐं जेकॾहिं इन नियत खां कटिजी वियो ऐं तालुक पंहिंजो टोड़े फिटी कयईं त पोइ इन माण्हूअ खे अलाह तबारक व तआला जी रहमत में हिसो कोन्हे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, रहमत खां परे थी पियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अजा मातल सालिह यस्तरी मिन नसब दुनिया वाज़हा, जेकॾहिं चङो माण्हू मरी पवंदो आहे त पोइ दुनिया जे तकलीफ़ुनि खां, मुसीबतुनि खां ऐं ॿियनि ईज़ाउनि खां छुटी पवंदो, वञी अलाह ताला वटि पंहिंजे पाड़े में थींदो ऐं रब जे रहमतनि में अची वेंदो। वैज़ा मातल फाजिर यस्तरी मिनहुल इबाद वल बिलाद व शजर व दवाब, पर जेकॾहिं फाजिर माण्हू मरी पवे, बदकार माण्हू मरी पवे, यस्तरी मिनहुल इबाद, माण्हू उन खां आज़ाद थी पवनि, वल बिलाद, ॻोठ छुटी पवनि, व शजर, वण आज़ाद थी वञनि, व दवाब, ऐं जानवर बि ख़ुशि थी वञनि त चङो थियो जो इहो ॿारु लथो। छाजे लाइ? उन्हनि ते कहिड़ी तकलीफ़ आहे? छो त अलाह तबारक व तआला जे सां तालुकात टोड़ण जे करे रब ताला पंहिंजो तालुक न टोड़ींदो आहे। तालुक रब जा आहिनि ॿ, हिकिड़ो रहमत जो तालुक, ॿियो लानत जो तालुक। जेकॾहिं बानो अथसि फर्मा बरदार त रहमत जो कनेक्शन अथसि, जे अथसि बेफ़रमान त लानत जो तालुक अथसि। छो त अलाह तबारक व तआला ॿिन्ही तालुकनि मां बाननि सां हिकिड़ो तालुक ज़रूरु रखंदो। अलाह ताला बेतालुक कंहिंखे नथो करे, पोइ या कावड़ सां या रज़ा सां। माण्हू जो तालुक हूंदो आहे माण्हू सां, कंहिंसां काविड़ियल हूंदो आहे, कंहिंखां रंज हूंदो आहे। अलाह ताला बि उन मख़लूक खां रंज आहे जेका हुनजे नाहे चए में, ऐं जेका मख़लूक अलाह जे चए में तंहिंखां राज़ी आहे। त पोइ इहे माण्हू जेके बेफ़रमान थी पिया, इन्हनि माण्हुनि जे करे अलाह तबारक व तआला जी तरफ़ां रंज पियो थो लहे मथां। पोइ जेकॾहिं वणनि जे हेठो अची वेंदो त रंज जो तालुक हूंदो, वण मथां लॻी हिन ते पवंदो, जानवर ते चढ़ंदो, सवारी ते चढ़ंदो, रंज हिन ते पवंदो, पोइ उन ते पवंदो। जाइ में वेहंदो त रंज लंघी हिन ते पवंदो, जाइ में पोइ हिन ते ईंदो। ट्रपड़ पाए सुम्हंदो त अलाह जो रंज हिन जे मथां पवंदो, पोइ हे ट्रपड़ जे हेठां हूंदो। खाधो खाईंदो, अलाह जो रंज हिन ते पवंदो, पोइ खाधो जंहिं ते हिन जो पेट शामिल आहे उन ते रंज। माना जानवर, जीत, पखी, पखण, जिन जिन जो हिन सां वास्तो ऐं तालुक चिंबड़ हूंदी न, उहो रंज उन्हनि ते पवंदो। पोइ उहे उन ॾींहुं छुटी पवंदा जंहिं ॾींहुं उन्हनि खां परे थी वियो, मौत हिन ते थी वियो। यस्तरी मिनहुल इबाद वल बिलाद व शजर व दवाब, छुटी पवंदा हुन खां शहर, छुटी पवंदा हुन खां बाना, छुटी पवंदा हुन खां जानवर ऐं वण। इहा हालत थी पवंदी। तंहिं करे अलाह तबारक व तआला सां तालुक क़ाइमु करण में पहिरियों अलाह जी तस्बीह आहे ऐं रब तबारक व तआला जी तारीफ़ आहे। तारीफ़ जो जेको ज़रियो आहे सो अलाह जो सजदो आहे। इहो सजदो ज़रूरु, सजदो अलाह खे ॾाढो पसंदि आहे। सजदो ख़ुदा जे कारखाने में आहे ई कोन। ख़ुदा जे कारखाने जो मतिलबु माना ख़ुदा कंहिंखे सजदो कोन कंदो आहे। तंहिं करे इहा सूखड़ी हुनखे अहिड़ी वणंदी आहे जो इंतिहा दर्जे जी, तोड़ का शइ तमामु नायाब हुजे, मिले ई कान को दोस्त तोखे हाणे ॾे त केॾी न पसंदि अचई। अलाह तबारक ताला खे हिन बाननि जी बानप सजदो एॾो वणंदो आहे जो ख़ुदा कंहिंजे ॾाढो सजदो करो समझ उहो बेनियाज़ कंहिंजे ॾाढो झुके ई कोन को, तंहिं करे झुकाव बाने जो ॾाढो वणंदो अथसि। इहा न्याज़बंदी बाने जी रब खे ॾाढी वणंदी आहे। तंहिं करे निमाज़ जे असांजे मथां फ़र्ज़ु कई ऐं उन निमाज़ जो मक़ाम ऐं दर्जो वरी कुर्ब जो केॾो रखी। पर नबी साईं जन खे फरमायई त मुंहिंजी तारीफ़ कर। मेराज जे राति नबी साईं जन तारीफ़ कई कि अलाह मां तुंहिंजी तारीफ़ अहिड़ी त नथो करे सघां जहिड़ी तूं पाण कई आहे। अलाह फरमाइसि त मुंहिंजी तारीफ़ करे छॾियईं आहे। हाणे इन सही जवाब में, इहो जेको सही जवाब आहे न, इन सही जवाब में तोखे इनाम कढियो। मलाइकनि चयो न सभु बेहमद कर वन क़ुद्दस लक, असां ज़िक्र कंदासीं, असां तुंहिंजी तस्बीह कंदासीं, इंसान खे साईं तूं पैदा न करे। अलाह ताला फरमायो इनी आलम माला तालमुन, मां ॼाणा थो जेकी तव्हां नथा ॼाणो। ॿ माना हुन जूं, माना तव्हांखे इन राज़ जी ख़बर न आहे। इंसान मां पैदा थो कयां पियो, मूंखे पतो आहे त छा थींदो। हिकिड़ी माना इहा अथसि। ॿी माना इनी आलम माला तालमुन, तव्हां था चओ असां ज़िक्र ऐं तस्बीह कंदासीं, तुंहिंजी तारीफ़ करे तोखे ख़ुशि कंदासीं। इनी आलम माला तालमुन, मां जेका पंहिंजी तारीफ़ ॼाणा थो, तव्हांखे पतो ई कोन्हे हुनजो, तव्हां छा कंदो। अॼु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे राति उहो अखर चई छॾियो, अलाह जेका तूं तारीफ़ ॼाणे थो असां नथा कयूं, इहो इल्मु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुयो सारी काइनात जो चई त इन आलम माला तालमुन। अलाह ताला उन ॾींहुं फरमायो मलाइकनि खे, हिते अॼु नबी साईं जन अर्ज़ु कयुसि त ला हुसी सनान अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक। अलाह ताला अहिड़ी तारीफ़ त मां नथो करे सघां। अलाह फरमाइसि त जवाब मूंखे अहिड़ो ॾिनो थी, जवाब जो जहिड़ो ॾियणु घुरिजे। सही जवाब तुंहिंजो इनाम ही आहे त तोखे मेराज कराए अथमि अर्श ते, हाणे मथे हेॾे सफ़र सां, बुराकनि सां, जिब्राइलनि सां,
ऐं मलाइकनि जे कचहरियुनि सां हाणे तुंहिंजो मेराज अॻिते जे लाइ ज़मीन ते आहे, सजदो कर त मेराज थियो। न सिर्फ़ु तूं पर तुंहिंजी सारी उम्मत। पाण फरमाइनि था त सलात मेराजुल मोमिनीन, नमाज़ मेराज आहे मोमिननि जो, जेतिरा सजदा ओतिरा मेराज। अलाह ताला अर्ज़ा करे ॾिनो असांखे नबी साईं जे हिकिड़े सही जवाब ते, सही जवाब ते नबीअ खे बि सस्तो करे ॾिनई सारी उम्मत खे, जेका उम्मत क़यामत ते हले सजदो कंदी वेंदी, मेराज जो दर्जो हासिल कंदी वेंदी। दुआ करियो अलाह ताला असांखे पंहिंजे दर ते झुकाए। अलाह जी मख़लूक सारी रब जे आॾो जेकॾहिं झुकी पवे त अहिड़ो हिकिड़ो नूर पैदा थींदो आहे सजदे मझूं, जो उहो नूर आसमान जे दरवाज़नि खे ट्रोड़े लॻी वेंदो आहे, वञी अर्श अज़ीम जे हेठि बीहंदो आहे। उते मला आला जी हिकिड़ी वॾी जमात आहे मलाइकनि जी, उहे उन नूरनि जे चौधारी, नूर जे लाटुनि जे चौधारी गॾिजी वेंदा आहिनि जीअं माखीअ जा मखा कंहिं फुड़े ते गॾिजी वञनि गुल जे मथां, शबनम चूसण जे लाइ, गुल जे रस लाइ। हितां जेके सजदा था वञनि पिया, उन सजदनि जूं लाटूं एॾियूं आहिनि, पोइ मलाइक उन जे मथां जेतिरा मापी सघनि ओतिरा अचनि था। पोइ उहे मलाइक उन सजदे जे उन नूर मथां वास था वठनि अलाह जे बाननि, जेको सुभान रबियल आला चयो आहे, इन जो वास त सिंधी ॾिसो केॾो आहे, एॾी वॾी ॻाल्हि आहे। उहो जेको मथे लाट नूर जी वञे थी सजदे मझो, उहे मलाइक उते ख़ुशबू, छो त मलाइक बि तारीफ़ कनि था, पर अलाह तबारक ताला फरमायो इन आलम वाला तालमून, तव्हांजी तारीफ़ छा पहुचंदी मूंखे, मां जेकी ॼाणा थो उहा ॻाल्हि ॿी आहे। तंहिंजी माना त मलाइकनि जे अमल में एॾो दर्जो कोन्हे, मलाइकनि जे इन तस्बीह जे दर्जे में एॾो असर कोन्हे। अलाह ताला जेको इंसान पैदा कयो उन में सरदार बणाई रसूलुल्लाह, उन जे सजदे में, उन जी तारीफ़ में जेको असर आहे, वरी उन जी उम्मत जेका उन जे तरीक़े सां सजदो करे थी, उन जो जेको तासीर आहे, उहो तासीर उन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां भरियल उते थो पहुचे। पोइ मलाइक चौधारी मिली था वञनि। हाणे सुवाल आहे त इहे जेतिरी जमात असांजी माण्हू सजदो कनि त किरोड़े मलाइक उन तव्हां असांजे सजदे जे लाटुनि नूर जे खे चिंबड़नि, उहे किरोड़े मलाइक ख़ुशबू सिंघी वास वठी वरी रब ॾे तवजो कनि। अलाह ताला इन्हनि बाननि ते ख़ालिस रहम कजाइनि। इहा वरक थी वेंदी मथे मलव आला में तमामु घणी, जॾहिं सारी मख़लूक मलव आला जी भरिजी वेंदी असांजे हेॾां जे असरात सां, पोइ सभई गॾिजी जॾहिं दुआ घुरंदा आहिनि, अलाह ताला फरमाईंदो आहे त जॾहिं हेॾी मुंहिंजी रूहानी मख़लूक हिन मादियाती मख़लूक सां मुतफ़िक़ थी चुकी आहे त हिननि जे मथां न ज़ोर हलंदो कंहिंजो, न ज़ुल्म हलंदो कंहिंजो, न कुफ़र हलंदो कंहिंजो, न शिरक हलंदो कंहिंजो। पोइ इहा मख़लूक आहे जेका उथी अलाह तबारक व तआला जे आॾो कामयाब थी। इहो हिकिड़ो अंदरियो पासो आहे असांजे वर्क जो, असांजे कम जो। मौजूदा जेको ख़बीस निज़ाम असांजे साम्हूं आयो आहे हुकूमत जो, इन जे आॾो वर्क जो हिकिड़ो मौजूदा अंदरियो हिकिड़ो पहलू इहो बि आहे जो इहा मख़लूक अंदरूनी तरह सां मथां बि वर्क कराए। अलाह ताला बि परवाह आहे, अलाह ताला खे को सजदो करे त बि परवाह कान्हे, न करे त बि परवाह कान्हे। फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सारी दुनिया जा माण्हू जिन इंसान मख़लूकात गॾिजी सभु ख़ुदा जी बेफ़रमानी बग़ावत करे सफ़ा सीनो ताणे पी रहनि, अलाह ताला जे मुल्क में को चानस में नुक़सानु थिए। छो त उहो रुगो 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 हीअं हिनखे चवंदो इसराफील खे त फूक ॾे त फना, अहिड़ी मख़लूक आहे, इन जी सीना ताणी ख़ुदा खे छा कंदी। वरी फरमायो त जेकॾहिं सारी मख़लूक अला अतक़ा क़ल्ब रजुलिन वाहिद, हिकिड़ो अहिड़ो माण्हू वठो जो वॾे में वॾो परहेज़गार मर्द हुजे। पोइ कहिड़ो वॾे में वॾो परहेज़गार? नबी जी दिलि, सहाबी जी दिलि, सिद्दीक़ जी दिलि, शहीद जी दिलि, फारूक जी दिलि, एॾी दिलि जेॾा माण्हू सभु गॾिजी वञनि। अलाह ताला जे मुल्क में ज़री चानस कान्हे, चवंदा आहिनि फलाणे खे ॾाढा माण्हू मञनि था, वॾी ताक़त करे वियो आहे। न, ख़ुदा जे ताक़त में कोई इज़ाफ़ो कोन्हे। छो त जेकॾहिं असांजे किरदार जे करे, असांजे कमनि जे करे ख़ुदा खे खोट पवे त ख़ुदा न रहियो, जेकॾहिं वाधारो पए त बि ख़ुदा न रहियो। छो त वधंदो ऐं खुटंदो जेको सो ख़ुदा कीअं चइबो? अलाह ताला बि परवाह आहे, असांखे परवाह, असांखे कमु करिणो आहे, असांखे ताक़त पंहिंजी करणी आहे। ज़ाहिरी ताक़त इहा आहे त असांजो आवाज़ हुजे, बातिनी ताक़त इहा आहे त ख़ुदा जे आॾो झुकूं त मथे मल वाला जी जेका मलकूत आहे उहा बि उते वर्क करे, उहा बि दुआ घुरे। अलाह तबारक व तआला पोइ उन्हनि जे दुआउनि ते असांजे सजदनि ते मुतवजह थी अहिड़ी ख़बीस ऐं मनहूस हुकूमत खां तॾहिं असांजी जान चढ़ाई। ॻाल्हि तव्हां साफ़ मां बाक़ी जेकॾहिं असां इहे ढोरनि वांगुरु छुड़िया वठंदासीं न, ढोरनि वांगुरु छुड़िया वठंदासीं त अंग्रेज़नि त चाहियो त हिननि खे ईअं ई बणायूं त जीअं हिननि जो को असरु मथे न वञे।
इन्हनि जा वॾा वॾा पोप, वॾा वॾा फलासफर असांजे मज़हब जे रूहानियात खे ख़ूब ॼाणनि था, बिल्कुलु ॼाणनि था। जॾहिं खां जंहिं मुल्क में अयाशी आई, तव्हां स्पेन खे ॾिसो, मुल्क में जॾहिं अयाशी आई, मुल्क में जॾहिं राग आया, मुल्क में जॾहिं गाना आया, त ईसाइनि हुननि जे मथां हमला कया, ईसाइनि हुननि खां ढलूं वरितियूं, आख़िर हुननि खे पैसा वॾा वठी वठी हुनखे कमज़ोर कयूं, हुननि जो असलियो ख़तमु कयूं। नेठि उन्हनि मुस्लमाननि ते जिन हेतिरा 450-500 भरे हुकूमत कई, उन मुल्क ते वॾे कुवत सां उन्हनि उहो मुल्क फतह कयो। उन्हनि माण्हुनि खे ईसाइनि कब्ज़ो करे ऐं मुस्लमाननि खे उन स्पेन जे मुल्क में वॾा वॾा कणाह चाढ़े ऐं उनखे जीअर खे पकड़े, जीअं पकोड़ो तरबो आहे, खणी 2 ॼणा उछलींदा कणाह तेल जे मुस्लमान पिया तरजनि, हीअं बि न मारियऊं। हिन छा कयो आहे, हिन माण्हू मोकिलाइणो ॾे उंदुलस ॾे ऐं स्पेन ॾे त मुस्लमाननि खे ज़वाल कीअं ॾिनो हो ईसाइनि, उहो त जाचे चयो त असां हिते हिननि मुस्लमाननि खे बाक़ी ईअं करे। बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां थो, मां ॻाल्हियूं कंदो आहियां उघाड़ियूं सिधियूं, त जीअं CI बि भली ॿुधाइनि त असांजी पॉलिसी जी ख़बर आहे हिननि खे। अहिड़े क़िस्म जी ओॾे टीम मोकिली अथनि त वञी जाचे चयो त मुस्लमाननि खे ज़वाल उते कीअं थियो हो, ऐं उनजा पहलू आहिनि ॿ पहलू कहिड़ा आहिनि। हिकिड़ो पहलू इहो त मुस्लमाननि खे जो ज़वाल थियो हो, हिन खे जेकॾहिं गिरफ़्त करे त चवंदो त उन ज़वाल खे सम्झण जे लाइ असां परहेज़ कंदासीं त जीअं असां मुस्लमाननि खे ज़वाल न थिए। पर इन ज़वाल जे मालूम करण जे लाइ ओॾे माण्हू मोकिलिया अथई त ईसाइनि मुस्लमाननि खे कीअं ज़ाइल कयो, उहे नुस्ख़ा असां इस्तेमालु करियूं। मतिलबु इहो आहे। अलाह ताला जो करो, अलाह जो कंहिंजो करो आहे। अलाह ताला तो फरमाए वैदा क़राअतल क़ुरान जअलना बैनक व बैनल लज़ीना ला युमिनून बिल आखिरति हिजाबम मस्तूरा। हे नबी, जॾहिं तूं क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो आहे माण्हुनि खे, तुंहिंजे उन्हनि जे विच में जेके ईमान नथा आणनि आख़िरत ते, न को अलाह ताला खां डिॼनि था, न को उन अलाह जो लिहाज़ था रखनि, हे नबी तुंहिंजे उन्हनि जे विच में मां परदो लटकाईंदो आहियां। नबी साईं क़ुरान वेठा ॿुधाइनि काफ़िरनि खे, हालांकि परदो ॾिसण में कोन आयो, काफ़िर चवनि इहो बीठो त क़ुरान ॿुधाए, नबी साईं उन्हनि खे ॾिसे पियो त मां क़ुरान खे ॿुधायां थो। सफ़ा जबल ते चढ़ी बीही रहिया, पोइ उते रड़ियूं कयूं, नबी साईं रड़ियूं कयूं दाऊं कयूं। बुखारी शरीफ़ में थो अचे या सबाहा हो या सबाहा, ऐं सुबुह जो धाड़ो रे सुबुह जो धाड़ो, कीअं रड़ कयूं सुबुह जो नमाज़ महिल। सफ़ा जबल हाजिन ॾिठो आहे, मरवो जबल बि हाजिन ॾिठो आहे, सफ़ा मरवो कबो आहे, उन सफ़ा जबल जे टकरीअ ते चढ़ी ऐं बीही रड़ कयूं। त दस्तूर हूंदो हो त जॾहिं को अहिड़ी रड़ कंदो हो त पोइ सभु ओॾे वेंदो। जीअं राति जो हिते जो न वठी पोयारो थिए त सभु इशारा जा माण्हू निकिरी पवंदा आहिनि न, ईअं निकिरी पिया माण्हू, ॾिठो त एॾे काॾे आवाज़ आहे, सफ़ा ॾे आवाज़ आहे, हिक ॿिए खां पुछंदा वलर कदुर को फ़र्क़ु थी घड़ीअ में, जे पाण न आयो त पंहिंजो हमरा मोकिलियऊं, वॾा वॾेरा बि अचे निकिता अचूं त इहा रड़ छा थिए आहे, को वॾो ख़तरे जी घंटी जो को आवाज़ आहे ॾाढो, ॾिसनि त केरु केरु आहे, मनु अचे मोहम्मद, हा चङो पुछऊं त रड़ी थो करे, अॼु पुछऊं त छा थियो तोखे, फरमायूं त ॻाल्हि ॿुधो, चयो हा ॿुधो, हे सफ़ा जबल आहे, हिन सफ़ा जबल जे पुठियां अबू कुबैस आहे, अबू कुबैस जबल खाने को टुकड़े टुकड़े खनि हेॾो हणो, टुंग वुंग कढी हणो, रत बणाए, बहरहाल अबू कुबैस जबल आहे। फरमायूं इन जबल जे पुठियां हिकिड़ो वॾो लश्कर जरार बीठो आहे, मां जेकॾहिं तव्हांखे हिन महिल चवां त तव्हांजे मारण खां उहो लश्कर बीठो आहे जो जबल टपी तव्हां ते अचे त तव्हांखे हलाक करे, पोइ इहा ॻाल्हि तव्हां मुंहिंजी मञींदो, अहिड़ी ख़बर ॾियांव त चयो मां जरब न अलाए का इलाह सिदका, तो ते त असां सची सच सॼी उमिरि तजुर्बो कयो आहे, इहा ॻाल्हि बि सची सम्झंदासीं काफ़िर खे, इहा ॻाल्हि तुंहिंजी सची जे ईअं चवंदे त पाण फरमायूं कूलू ला इलाहा इल्लल्लाहु तंजू, ला इलाहा इल्लल्लाह करियो मुंहिंजे चवण ते, तॾहिं छुटंदव जे न त हलाक थींदव। काफ़िर सभु घबराइजी विया, हिक ॿिए में चुरपुर करण लॻा त भला ईअं कयूं, एॾो वॾो असांखे हिकिड़ो ख़तरे जो आवाज़ हिन ॾिनो आहे, अलाए छा आहे पछाड़ी ला इलाहा इल्लल्लाह चवण में आहे छा। इते हिकिड़े माण्हू सीना ज़ोरी कई, अबू लहब जहिड़ो माण्हू बि कमज़ोर थी पियो, अबू जहल हो सभिनी में, पाण फर्म त फिरौन हाज़िल उम्मत अबू जहल, मुंहिंजे उम्मत जो फिरौन अबू जहल आहे, जीअं मूसा अलैहिस्सलाम खे फिरौन हो, एॾो मगरूर आहे, उहो त चएसि ए रईस मके जा, ए सरदार कुरैश जा, हेॾे इज़त वारा, अबे ॾाॾे जो मज़हब तूं हिन कानो के अमराह जे चवण ते ईअं ईअं ॿियो ॻाल्हियूं कंदो आहे रोज़मर्रा, ईअं चई हुनजो मुंहुं मोड़ी। अहिड़ी ॻाल्हि, मुंहिंजो मतिलबु त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़ौम खे रड़ियूं करे ॻाल्हि सम्झाई त अहिड़ो ज़ुल्म मथां थींदो न, त आख़िर थियुनि
तिबाह थिया, बर्बाद थिया, क़तल थिया, जंगिन में इज़त वई, इस्लाम बुलंद थियो। हिन वक़्त में असां जिहाद था, असां क़ौम ॼाणो तव्हांखे रड़ियूं करे था ॿुधायूं। हे जेका ज़ियाद हक़ जी हुकूमत आहे न, इन जे ख़िलाफ़ असां रड़ियूं था करियूं क़ौम ॼाणो। जेकॾहिं हिननि न सम्झी ॻाल्हि त पोइ जारी बि जॻह साईं भला छा आहे पोइ। पर मां नथो सम्झां त अलाह ताला हेतिरनि मुस्लमाननि खे हिननि ज़लीलनि जे हथूं ज़लील करायूं, मां नथो सम्झां। मुंहिंजी अहिड़ी उमेद कान्हे अलाह, पर ईअं कोन्हे जो हथ खीसनि में वठी विझी वेहबा। वॾी कुर्बानी जी ज़रूरत आहे, जान जी कुर्बानी ॾियणी आहे, माल जी कुर्बानी ॾियणी आहे, ज़ुबान जी कुर्बानी ॾियणी आहे। जंहिं मजलिस में वेहणो आहे तंहिं मजलिस में प्रोपगंडा करणी आहे। इज़ा नसहु लिल्लाहि व रसूलिही फरमाइनि था लैस अलल आरज आमा हरजुन वला अलल आरज हरजुन। फरमायूं त अंधे जे मथां बि ॿार कोन्हे, मंडे जे मथां बि ॿार कोन्हे, उन शख़्स ते बि ॿार कोन्हे जंहिंखे की कीन्हे। पर हिकिड़ो शब्द आहे इज़ा नसहु लिल्लाहि व रसूलिही, जॾहिं हो अलाह जे रसूल जे फ़ाइदे में प्रोपगंडा सेक्रेटरी बणजनि, पोइ उनखे परवाह न आहे। अंधो हुजे त बि ज़ुबान त अथसि, मंडो आहे त बि ज़ुबान त अथसि, ग़रीब आहे त बि ज़ुबान त अथसि, प्रोपगंडा इस्लाम जे फ़ाइदे में कंदो रहे, कुफ़र जी कमज़ोरी ॿुधाईंदो रहे। फरमायूं त पोइ इहो बि होॾे मुजाहिद जंग ते विया आहिनि, जबलनि जे वकड़नि में आहिनि, वादियुनि जे मोड़नि में आहिनि, ज़मीन गर्मियुनि में सड़ंदा रहनि था, उसन में पचंदा रहनि था, तरारनि जे साए में आहिनि। पर फरमाइनि था त इहा जमात जेका पोयूं दुआऊं थी तव्हांजी करे प्रोपगंडा कनि था आज आहिनि, इहे ईअं न सम्झो इहे बि तव्हां सां गॾु हेॾो वॾो जिहाद जो वक़्तु आहे, वॾो नफ़ीर आहे हिन वक़्त में, वॾी लड़ाई आहे हिन वक़्त में जेका मां तव्हांखे ॿुधायां। माण्हू खे सम्झ में नथी अचे, या माण्हू खे सम्झ में नथी अचे। हिन रुशवा ॾियणु शुरू कई आहे, पैसा ॾियणु शुरू कया अथई, माण्हू खे पैसा थो ॾिए। असांजो हिकिड़े दोस्त ख़्वाब लधो आहे, मूंखे ताज़ो ॿुधायूं, दोस्त खां पुछा ताला ॿुधायो ख़्वाब लधई 2-3 ॾींहं अॻु में त असांजे ॻोठ में हिकिड़ो नार चढ़ियो आहे, नार थो वहे ऐं वठी वाही वहण लॻी आहे की त मां वञी जो हथु हणी ऐं ॾिसां त पूरे रत बदबू जी वाही पई थी वई। की मां छिड़क भरे उथियुसि, मां चयो हे छा आहे। आख़िर जागी सुबुह जो आके सां ॻाल्हि की त मां ख़्वाब लधो आहे, नार चढ़ियो आहे हेॾो मस्जिद जे आॾो, उतां खां हिकिड़ी उते उन में पाणी पियो थो वहे, सो मां वञी ॾिसां हथु हणी त पूरे रत जो भरियल। इहो मां ख़्वाब लधो आहे। ॿिए ॾींहं ते उतां मौलवी उस्मान ज़कात वठी ॾियाव जी विराई थी, मां हे उहो पूरे रत। बिल्कुलु भाउ न बि बख़्श मूंखे उन ॾींहुं चयो त साईं असां विराया आहियूं ज़कात। मां चयो यार सूअर जी मां ॿियनि जे शहर में विरायो आहे। चयो मां हिकिड़े न चई त असां अॻिते बसि कई शाबस आहे। बिल्कुलु इहा पूरे रत जेका आहे त इहा क़ौम खे थो खाराए। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। ऐं इन में माण्हू ज़ाहिर खे ॾिसी बसि चवनि था दवा आहे, एॾी सियासी रुशवाही ज़बरदस्त इहा जेका ॾींदो थो रहे। केरु ॿुधाए तव्हांखे, मां थो ॿुधायां, मां सभु कंहिंखे ॿुधाईंदो आहियां। अलाह ताला थो फरमाए त जेके नथा ॿुधनि नबी तुंहिंजे उन्हनि जे विच ते परदो आहे हिकिड़ो लॻियल। कहिड़ो परदो आहे उहो? मस्तूर लॻियल उहो परदो बि लिखियलु आहे, माना तूं उन्हनि खे ॾिसंदे हो तोखे ॾिसंदा, पर तुंहिंजो आवाज़ हुननि जे कननि में लॻी दिलि ते असरु न कंदो, उहे तुंहिंजे आवाज़ खे ॿुधी असरु न वठंदा। इहो हिकिड़ो परदो मस्ती लॻियल आहे जो तुंहिंजो आवाज़ हिननि ते असरु न कंदो। अलाह ताला नबी खे थो फरमाए वजालना अला कुलूबिहिम अकिन्ना, असां उन्हनि जे दिलनि ते परदा विधा ऐं यफ़क़हू जो इन तुंहिंजे ॻाल्हि खे सम्झनि, वफ़ी आज़ानिहिम वक़रा, ऐं उन्हनि जे कननि में ॿोड़ाण विझी पिटके सम्झो तुंहिंजो क़ुर न ॿुधंदा न की ॻाल्हि सम्झंदा। वैज़ा ज़करत रब्बक फिल क़ुरान वहद, जॾहिं तूं हिकिड़े अलाह जो क़ुर में हिकिड़े अलाह जो नालो वठी उन्हनि खे ॿुधाईंदे वल्ला वला अदबारहिम नुफूरा, चवंदा त वरी हिकिड़ो रुॻो अलाह अलाह पियो थो करे सॼो ॾींहुं। ईअं फिरी वेंदा, न को बादशाह, न को वॾेरो, न को क़ौम जो को चङो माण्हू, रुॻो अलाह ई अलाह। इन ई ॻाल्हि ते तोखां नफ़रत करे वञी वेंदा। नानो आलम बिमा यस्तमिऊन बि, असां ॼाणूं था इन खे जेकी तोॾे कन ॾेई बीहनि था। इज़ यस्तमिऊन इले खे जॾहिं तोॾां ॿुधण जे लाइ कन ॾेई बीहनि था। इज़ हू नजवा पाण में ॻाल्हियूं था कनि। इज़ यक़ूलु ज़ालिमून, ज़ालिम चवंदा आहिनि इन तत्तबिऊन इल्ला रजुलन मसहूरा, तव्हां नथा ताबियो थियो मगर अहिड़े हिकिड़े माण्हू जा ताबिया आहियो जंहिंखे जादू थी वियो आहे। नबी साईं जे लाइ काफ़रनि चयो त हिनखे जादू थियल आहे, तॾहिं जादू जे करे जुनून जा लफ़्ज़ थो ॻाल्हाए, हेॾे मुआशिरे जे ख़िलाफ़ु, हेॾे हुकूमत जे ख़िलाफ़ु, अरब तहज़ीब जे ख़िलाफ़ु, अबेदारे जे ख़िलाफ़ु, दीन जे ख़िलाफ़ु, दौलत जे ख़िलाफ़ु। हिन खे जिन आहे, को सिहर अथसि, को जादू अथसि, चए थी पियो नबी खे त ईअं चवनि कुल कूनू हिजारतन औ हदीदन। अलाह ताला थो फरमाए क़ालू इज़ा कुन्ना इज़ामन व रुफ़ाता, अॾा थी वेंदासीं, पुराणा थी वेंदासीं त पोइ बि उथंदासीं। केरु बाबा हिसाब वठंदो?
ईअं काफ़िर चवण लॻा। दादा अलाह ताला असांखे तव्हांखे महफ़ूज़ रखे, अलाह ताला असांजे दीन खे महफ़ूज़ रखे। ताजदार नबूवत ख़ातमुन नबीन सय्यदुल मुरसलीन जी ख़ातमियत ताज आहे। अलाह ताला उनजे ताज जो संभालींदड़ पाण आहे, असांखे उनजी इज़त रखणी आहे। हा इहा वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजे मथां वॾे में वॾा आफ़ीसर कादियानी अची विया आहिनि, वॾे में वॾा जेके कलीदी उहिदे वारा आहिनि उहे आफ़ीसर कादियानी आहिनि। उहे असां मुस्लमाननि जे हर वक़्तु तिबाही जा ख़्वाहान आहिनि, हर वक़्तु अहिड़ी हिकिड़ी ॻुझे डिप्लोमेसी सां असां सां गुज़ारण वारा आहिनि जो असांजे लाइ जेका ख़राब शइ हूंदी उन्हनि खे दिलि में वणंदी, ॿाहिरों चवंदा त तव्हां सां हमदर्दी था कयूं। इहा हालत आहे हिन वक़्त में, इहा सॼे मुल्क जी हालत थी वई आहे। ईअं जार खणी विछाए वठनि। रब तबारक व तआला इन असांखे मनहूस ऐं ख़बीस जार में फासण खां बचाए। आख़िर दावाना हे मुफ्ती साहब जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि जेके मुंहिंजे गुनाहगार कननि था मूंसां गॾु। मां जो ॿुधो आप देखो, हुकूमत करनी है, चीज़ हंगामा काहे